अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर असां टिकटॉक रिकॉर्डिंग लाइ निकिता आहियूं। गर्मी बि हाय फाय अथव भाऊ, सफ़ा बाक़ाइदे शाम जा 3 थिया आहिनि। असां तव्हांखे ॾेखारींदासीं त असां कीअं रिकॉर्डिंग कंदा आहियूं। ठीकु आहे, अचो अचो। ही संगत आहे अकबर अली, साईं अब्दुल जब्बार, विच में असांजो पितकड़ो स्टार। ठीकु आहे, ऐं ॾाढी गर्मी आहे। हा इहा महिरबानी आहे। वेठो बि अलाए केरु था, असांजी जॻह ते जिते शूटिंग कंदा आहियूं। हा ॾिसो पाण वेठो आहे। हा, उम्मीद आहे तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो। जेकर वीडियो पसंदि अचे त हिनखे थोरो अॻिते बि धिका हणी मोकिलिजो। सही आहे, वॾी गर्मी में था वीडियो ठाहियूं सिर्फ़ु तव्हां दोस्तनि जे लाइ। ठीकु आहे। हा दादा, हीअ असांजी उतां जिते असां शूटिंग कंदा आहियूं। हीअ उताक आहे, हिते मोहम्मद अली शूटिंग कंदा आहियूं। ठीकु आहे। प्लस में ही तव्हां ॾिसी था सघो, ही स्टार साहब, हेॾे ॾिसो स्टार साहब आहे। अस्सलाम वालेकुम वाह, कुछ ख़ैर ॿार रखी रखी कारां थी वञे अलाए छो ॿुधे। हा पोइ त असां पहुची चुका आहियूं पंहिंजी जॻह ते, जिते असां शूटिंग कंदा आहियूं। ठीकु आहे। ही संगत आहे, शूटिंग कंदासीं पर उन बि ॾाढी लॻी आला। अॻ में पाणी पी। हा बा संगत कुछ आयो वीडियो खे शेयर कयो। पाण संगत असां शूटिंग कंदासीं। ठीकु आहे। स्टार साहब जी शूटिंग कंदासीं, बाद में एडिटिंग कंदासीं, हर शइ थींदी। बसि तव्हां ॿाहिरनि जी सपोर्ट जी ज़रूरत आहे। सिर्फ़ु तव्हां ॿाहिरनि जी असांखे सपोर्ट खपे, जेका कंदा आहियो। मौला तव्हांखे आबाद कंदो, हमेशह तव्हां सलामत हूंदो। इंशाल्लाह उहो वीडियो बि चाढ़ींदासीं जेको असां शूटिंग कीअं था कयूं, कीअं था असां सेटिंग कयूं वीडियोनि जी। उहो बि इंशाल्लाह तव्हांखे असां नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदासीं। फ़िल वक़्त जे लाइ वॾी महिरबानी, दुआनि में यादि। अस्सलाम वालेकुम।